मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। अक्सर मौलवी मुछूं कतराईंदा आहिनि, छो भला? हालांकि मुछूं त मर्द जो शान आहे, मुछूं रखण मर्द जो शान नाहे साईं। केरु थो चवे दाढ़ी रखण मर्द जो शान अथव? ॻाल्हि सम्झ में अचे थी न? माण्हू चवंदा मुछूं रखो मर्द जो शान आहे, छा जो शान आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ हदीस अल्लाह जे नबी फरमायो मुछुनि खे कतराई न कयो। हा, मुछुनि खे चाहे कतराई न कयो। दाढ़ी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए माफ़ करे छॾियो, दाढ़ी खे छॾे ॾियो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुछुनि खे कतराइण जो हुकुम ॾिनो आहे। छाजे करे? यहूदी छा कंदा हुया? यहूदियुनि खे हेॾियूं मुछूं हूंदियूं हुयूं, वॾियूं मुछूं, दाढ़ी बि वॾी। हिन टाइम जेकॾहिं अगरि कोई माण्हू यहूदियुनि खे ॾिसंदो न, यहूदियुनि खे ॿाहिरि मुल्क में अगरि कोई वञे यहूदियुनि खे ॾिसनि, यहूदियुनि जी इहा ई कंडीशन, हिन टाइम बि इहा ई कंडीशन आहे। उनखे एतिरी वॾी दाढ़ी, एॾियूं वॾियूं मुछूं अथनि। त हे कंडीशन कंहिंजी आहे? हे यहूदियुनि जी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो तरीक़ो इस्तेमालु न कयो। दाढ़ी खे जेको आहे उहो माफ़ करे छॾियो ऐं मुछुनि खे कतराए छॾियो। हा, वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईअं बि न कजो, मजूसियुनि जो अमल बि न कजो। मजूसी छा कंदा आहिनि? तमामु वॾी दाढ़ी जेको मुछूं छॾे ॾींदा आहिनि, वरी दाढ़ी बिल्कुलु पट। साईं ॾिसो था न इलाइक़नि जे अंदरि माण्हुनि खे, नालो त मां न खणंदुमि, नालो रखण था, नालो खणंदासीं माण्हू जेको घणो नाराज़ थींदा। अक्सर तव्हां ॾिठा हूंदा जेके क़ौम जा थोरा घणा वॾा हूंदा आहिनि न, त उन्हनि जो शौक़र जेको ख़ानदानी क़िस्म जा वॾा हूंदा आहिनि, तमामु घणा, ऐं दाढ़ी कुझु बि न। हदीस जे मुआफ़िक़ इहो माण्हू नसारनि सां तशबीह न कजे थी, ऐं इस्लाम सां तशबीह बिल्कुलु न आहे। बल्कि इस्लाम सां तशबीह कहिड़ी आहे? त मुछुनि खे जेको आहे तन कटाइण जो हुकुम आहे, नॉर्मली करे छॾियो, ऐं अहिड़ी तरह दाढ़ी खे जेको आहे फैलाए छॾियो। हे इस्लाम जो तरीक़ो आहे। साईं ॻाल्हि में सम्झ में अची वई न? त उन्हनि जो जेको आहे उन्हनि खे जवाबु ख़ानदानी क़िस्म मिले जो साईं मुछूं रखो ई नथा, मर्दनि जो शान आहे। साईं मर्दनि जो शान दाढ़ी हूंदी आहे। 1,24,000 नबी आया, उन्हनि खे दाढ़ी हुई, कंहिं क़िस्म जो उन्हनि खे मुछूं कटायो आहे जेको नबियुनि साहिबनि बि जेको आहे मुछुनि खे कटायो आहे। त जेको दाढ़ी जेको शान आहे, ऐं अहिड़ी तरह मुछूं शान आहे।